वेलकम बैक। नाज़रीन, सिंध अदबी लिहाज का तमाम घनी शाहकार रही है। सिंध की कुंड कुर्च में कायम लाइब्रेरियन में महफूज अदबी मवाद उनजो जिंदा सबूत हैं। पर अफसोस अड़े शाहकार अदब के सीने में सांडींदड़ लाइब्रेरियन की हालत इंतहाई दुखोईंदड़ है। अड़ी एक लाइब्रेरी टंडो मोहम्मद खान में कायम सोरठ लाइब्रेरी है, जैसी इमारत ज़ुबोहाल थी चुकी है। छत में चापड़ किरण मामूल बनियल हैं। इलाके जा नौजवान पंहिंजी जान जोखिम में विझी मुतालो करण ते मजबूर हैं। गुलाम नबी कीरियो जी रिपोर्ट। सिंध में अदीबन, शायरन, लेखकन सिंधी बोली जे हज़ारें साल कदीम तारीख़, तमंदन, तहज़ीब के उजागर करण लाइ पंहिंजी कलम जे पोरे सां पाण मल्हायो आहे, जंहिंमें सिंध जी कुंड कुर्च में लाइब्रेरियुनि अंदर अदब जा खजाना मौजूद हुजण बि उनजो तारीख़ी सबूत आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कदीम तारीख़ी लाइब्रेरियूं मौजूद आहिनि, जिनमें सिंध जी हज़ारें साल तारीख़ जो मवाद किताबनि जी सूरत में महफूज़ आहे, पर लाइब्रेरियुनि जी ज़बूं हालत उन्हनि तारीख़ी किताबनि खे तमामु घणो नुक़सान रसायो आहे। उन्हनि मां ज़िले टंडो मोहम्मद खान जे अंदर मौजूद सोरठ लाइब्रेरी बि किताबनि जे अंबार सां भरियल लाइब्रेरी आहे, पर टंडो मोहम्मद खान जी सोरठ लाइब्रेरी जी ज़बूं इमारत इंसानी जान लाइ ख़तरो बणियल आहे। शहर जे स्टेशन रोड ते कायम सोरठ लाइब्रेरी जी कदीम इमारत जी मरम्मत न थियण करे इमारत जी कंप्यूटर सेक्शन वारे कमरे जी छित ऐं दीवार ढही पई आहे, जंहिंमें मौजज़ाना तौर कमरे में को बि शख्स न हुजण जे करे को बि जानी नुक़सान न रसियो, पर कमरे में पियल कंप्यूटर मुकम्मल तौर ते तबाह थी विया। लाइब्रेरी जी स्टडी हॉल जे कमरे जी छित बि मखदूश हालत में आहे। छित जा चापड़ किरण शुरू थी विया आहिनि। लाइब्रेरी में 7000 खां वधीक किताब हुजण जे बावजूद किताबनि वारे कमरे जी हालत बि साॻी आहे। किताबनि खे रखण लाइ बंद अलमारियुनि बजाए खुलियल कबट हुजण जे करे किताबनि खे सख़्त नुक़सान रसी रहियो आहे, जंहिंमें तारीख़ी, सकाफ़ती, इल्मी, अदबी किताब अॾोही जे वर चढ़ी विया आहिनि। लाइब्रेरी के ॿाहिरें हिस्से खां बि दीवारुनि जा चापड़ किरण शुरू थी विया आहिनि। लाइब्रेरी में हर रोज़ किताबनि, अख़बारुनि खे पढ़ण लाइ ईंदड़ अनेक नौजवाननि खे ॾिसी सिंध जे शाहकार अदब जा समर ॾिसण में अचनि था, पर अदबी पोरियो महफ़ूज़ रखण लाइ कायम लाइब्रेरियुनि जी ज़बूं हालत ॾिसंदे सिंध जे नौजवाननि जो जान जी तहफ़ुज़ ख़ातिर पंहिंजे अदब खां दूर थियण बि फितरती ॻाल्हि थी सघे थी। लाइब्रेरी जे इंचार्ज मुमताज़ अली रिंद KTN न्यूज़ खे ॿुधायो त 1992 खां सोरठ लाइब्रेरी जो क़याम अमल में आंदो वियो आहे, जंहिंमें लाइब्रेरी जे अंदर 7000 खां वधीक तारीख़ी, इल्मी, अदबी किताबनि जो वॾो ज़ख़ीरो मौजूद आहे। ही असासो आहे हिकिड़ो इल्मी अदबी, जंहिंमें तक़रीबन 7,000 जे क़रीब तरीन किताब, जंहिंमें नायाब किताब, तारीख़ जा किताब ऐं मेहरान या पुराना रिसाला, नई ज़िंदगी, उन जे अलावा नवां नवां जेके बि किताब मुहैया असां करे सघूं था पंहिंजे शहर जे शागिर्दनि लाइ, दोस्तनि लाइ ऐं पढ़ंदड़नि लाइ, त उन हवाले खां असां हेसि ताईं करे कंदा आहियूं। पर हाणे असल मसइलो जेको असां सां आहे फ़िल वक़्तु उहो आहे लाइब्रेरी जे बिल्डिंग जो, ऐं उहो तव्हां ॾिसी चुका आहियो त केॾी खस्ता हाल थी वई आहे लाइब्रेरी। ऐं असांखे पाण हाणे डपु थो थिए, असांखे शौक़ु आहे, असांखे कोशिशि करियूं था पंहिंजे हिसाब सां त पंहिंजे शहर खे हिकिड़ी सुठी इमारत, हिकिड़ो पढ़ंदड़नि जो हिकिड़ो वसी हल्को ऐं उन्हनि खे वेहण लाइ, उन्हनि खे पढ़ण लाइ, इल्मु, सम्झ, शऊर जे वाधारे लाइ किताब मुहैया करे ॾियूं, ऐं उहो असां हेसि ताईं पंहिंजे बुनियाद तहत कंदा आहियूं। पर हाणे असल शइ जेको बि असां सभु शयूं गॾु कयूं आहिनि, उन्हनि खे रखण लाइ लाइब्रेरी हिकिड़ी इमारत जी ज़रूरत आहे, ऐं किताबनि जी अहमियत खां कंहिंखे बि अॼु ताईं न इनकार आहे, न थींदो, न करे सघंदो। इन करे असीं चवंदासीं किताब बची वञनि, जीअं इहो असासो अॻियां नौजवान नस्ल में मुंतक़िल थिए। लाइब्रेरी में किताबनि खां अलावा रिसालनि, अख़बारुनि जो वॾो तइदादु मौजूद आहे। बरसातुनि दौरान लाइब्रेरी खे तमामु घणो नुक़सान रसंदो रहियो आहे। दीवारनि जी बि हालत इंतहाई कमज़ोर आहे, जंहिं बाबति ज़िले हुकूमत खे लिखत में लाइब्रेरी जी मरम्मत लाइ दरख़्वास्त ॾियण बावजूद ज़िले हुकूमत को बि फंड रिलीज़ न करायो, जंहिंजे करे लाइब्रेरी जी इमारत कंहिं बि वक़्तु जानी नुक़सान जो बाइस बणिजी सघे थी। सोरठ लाइब्रेरी खे हलाईंदड़ सेवा तंज़ीम जे सरबराह माशूक सुमरो KTN न्यूज़ खे ॿुधायो आहे त असां कुझु नौजवाननि बिना कंहिं चंदे जे पंहिंजी मदद पाण तहत सोरठ लाइब्रेरी जो क़याम अमल 1992 में आंदो हो। ये लाइब्रेरी तकरीबन 20 साल का हले पई, पर वसाइल जे कमी जे ऐं जेके फंड्स न हुअण जे करे असां उनखे जदीद अंदाज़ सां इस्तेमालु करे कोन सघिया आहियूं। हक़ीक़त में लाइब्रेरियूं जेके रिक्वायरमेंट हुअनि, जदीद दौर जे हिसाब सां जेके ज़रूरत हुअनि, असां उन्हनि खे अञा हिकिड़ो सिर्फ़ु सोच जी हद ताईं या कागज़नि जी हद ताईं त पंहिंजे पननि ते आंदो आहे, पर उनखे पैसनि जे न हुअण जे करे, फंड्स जे न हुअण जे करे असां अमली जामू पहिराए कोन सघिया आहियूं। उनमें तव्हां खे बहितर अंदाज़ो हूंदो त लाइब्रेरी लाइ प्रॉपर जेको आहे स्टडी हॉल हुअणु खपे, उन लाइ रेफरेंस रूम हुअणु खपे, किताबनि जी हिफ़ाज़त लाइ मुख़्तलिफ़ कबोर्ड्स वग़ैरह हुजणु खपनि, पर हिते फंड्स न हुअण जे करे सभ खां पहिरीं त बिल्डिंग जी हालत तव्हां ॾिसो पिया त उहा किरण ते आहे, ऐं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं वक़्तु बि मिसहैप थी सघे थो, को बि नुक़सान थी सघे थो। असांजी कोशिशि वधि खां वधि इहा आहे
त जेके स्टूडेंट्स हिते अचनि था, जेके हिते सिखण लाइ का शइ खज़ानो हासिल करण लाइ अचनि था, त असां उन्हनि खे अहिड़ो माहौल पैदा करे ॾियूं, अहिड़ो माहौल क्रिएट करे ॾियूं जंहिंसां हू जेको आहे शौक़ सां ऐं पंहिंजो पूरी तवजा सां हिते इल्मु हासिल कनि ऐं उनजो उनखे अॻियां संजन ज़िंदगी में फ़ाइदो बि थिए। टंडो मोहम्मद खान जी सोरठ लाइब्रेरी सां तालुक़ रखंदड़ नौजवाननि केटीएन न्यूज़ खे ॿुधायो त सोरठ लाइब्रेरी ज़िले टंडो मोहम्मद खान जे नौजवान लाइ अदबी खज़ानो आहे, पर सोरठ लाइब्रेरी जी इमारत जी ज़बो हाल लाइब्रेरी में ईंदड़ सवे नौजवाननि खे अदबी मालूमात ऐं ॼाण हासिल करण लाइ पंहिंजी जान ख़तरे में विझी अचणो पवे थो। मसइलो इहो आहे त हिन लाइब्रेरी में अख़बारुनि मुख़्तलिफ़ रिसालनि खां सवाइ मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते दुनिया जे अदब जा जे किताबनि जो काफ़ी ज़ख़ीरो मौजूदु आहे, पर हिन लाइब्रेरी में जेका सूरत हाल आहे उहा कंहिं वक़्तु तमामु ख़ौफ़नाक हद ताईं असांखे ॾेजारींदी रहंदी आहे त हे लाइब्रेरी कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे जानी नुक़सान जो सबबु बणिजी सघे थी। हिन लाइब्रेरी ते अफ़सोस सां चवणो पए थो त हिन लाइब्रेरी बिल्डिंग तमामु ख़स्ता हालत में आहे, पर शहर जे सुञाण जेके हिते हल्का आहिनि उहे हिते को बि तवजो न ॾेई हिन लाइब्रेरी खे जेको आहे सो पोइते रखण जी कोशिशि पिया कनि। हिन जो लाइब्रेरी सूरत हाल तव्हां ख़ुदि बि ॾिठी आहे, जेको सो हिनजी बिल्डिंग ख़स्ता हालत में बिल्कुलु कंहिं वक़्तु बि जेको सो किरी सघे थी ऐं जानी नुक़सान थी सघे थो। पहिरीं मसइलो इहो आहे त हिते लाइब्रेरी जेका आहे बिल्डिंग आहे उहा तमामु घणी पुराणी थी चुकी आहे ऐं कंडम सूरत में आहे। अलाह पनाह ॾे केॾी महिल बि को नुक़सान वग़ैरह थी सघे थो, कुझु थी सघे थो, इन करे असांखे इहो डपु रहे थो हर वक़्तु। उन खां पोइ थोरो ते फर्नीचर जो मसइलो बि आहे, केॾी महिल जेको आहे शागिर्द या के माण्हू शहर जा वधी वेंदा आहिनि त पोइ थोरो प्रॉब्लम थींदो आहे विहण जो। शागिर्द वीचारा ॿार जेको आहे लॉन में वेही स्टडी कंदा आहिनि। जॾहिं बिल्डिंग ते नज़र पवंदी आहे त तमामु घणो डपु थींदो आहे त केॾी महिल जेकॾहिं किरे थी त जानी नुक़सान थियण जो तमामु घणो ख़दशो हूंदो आहे, अंदेशो। जेकॾहिं को जानी नुक़सान थिए थो त हुनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? अर्ज़ु आहे त असां वटि जेके इल्मु अदब जी दावा कंदड़ असांजा जेके वॾा अदीब बुज़ुर्ग बि आहिनि उन्हनि पंहिंजे ज़ातियूं लाइब्रेरी जेको आहे सो घर में त क़ाइमु कयूं, जंहिंमें नायाब क़ीमती किताब जेके अॼु माना एॾो ई खाई चुकी आहे उन्हनि किताबनि खे उसी ताईं महदूद रखियो, पर हिन इदारे खे जेको सेल्फ हेल्प जी बुनियाद ते माना क़ाइमु कयो वियो आहे। असांजा नौजवान जेके दोस्त उन्हनि तक़रीबन अॼु माना 7000 खां मथे जेको आहे किताब हिन जे लाइब्रेरी में मौजूदु आहिनि, पर उन्हनि अदब जे माना जेको आहे अॻवाननि खे जेको आहे असां स्पेशली घरनि में वञी रिक्वेस्ट कई त साईं तव्हां असांजी सरपरस्ती करियो, हिन इदारे खे क़ाइमु कयूं, हिन इदारे खे असां ज़िंदा रखूं, पर अफ़सोस सां चवणो पए थो त उन्हनि असांजी का बि सरपरस्ती कोन कई। उन खां अलावा हिते जेका ज़िले इंतिज़ामिया आहे मेलनि मुलाखड़नि ते लाखों रुपया ख़र्च करे पई, पर हिन मुक़दस इदारे तरफ़ उन्हनि जो कॾहिं बि ध्यानु न वियो। टंडो मोहम्मद खान जी सोरठ लाइब्रेरी में टंडो मोहम्मद खान सां तालुक़ रखंदड़ नौजवान पेंटर बाबर अली जावरी जूं हथ सां ठहियल सिंध ऐं मुल्क जी अज़ीम शख़्सियतुनि जूं तस्वीरूं बि दीवार ते लॻल आहिनि, जंहिंमें काज़ी आज़म मोहम्मद अली जिन्ना, साईं GM सैयद, अलामा मोहम्मद इक़बाल ऐं ॿियनि आलमी शख़्सियतुनि जूं बि तस्वीरूं शामिल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टंडो मोहम्मद खान जी सोरठ लाइब्रेरी जी ज़बो इमारत खे नए सिर तामीर करण लाइ इलाइक़े मां चूंडियल अवामी नुमाइंदनि तोड़े ज़िले हुकूमत खे फौरी तौर अमली उपाउ वठण घुर्जनि त जीअं टंडो मोहम्मद खान जी तारीख़ी किताबनि वारी लाइब्रेरी जी ज़बो हालत मां अदबी ज़ौक़ हासिल कंदड़ नौजवान नसल खे लाइब्रेरी जी इमारत किरण वारे नुक़सान सबबु बणियल इंसानी जानियुनि खे बचाए सघिजे ऐं किताबनि खे वधीक तबाही खां बचाए सघिजे। नाज़रीन,